प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भली कर आवां कृष्ण लाल परमार। अज पाण ॿारनि जो सबक 15 लिखण सिखंदासीं। हिन सबक में खिकारनि जा नंढा नंढा जुमला आहिनि। अचो त लिखण सिखूं। सबको 15 सबको टे आवाज़न सबको कीअं लिखबो सीन दबर स ऐं उहो सीन जूं टे अणियूं सिट ते कीअं कंदासीं हिकिड़ी ही ॿ ही टे टी अणी करण खां पोइ उनखे अॻिते छिकंदासीं ऐं सीन ते ज़बर ॾींदासीं जो सीन दबर स उन सां गॾु बे दबर ब बेबदक हिन सिट ते लिखी उनखे ज़बर ॾींदासीं बे दबर ब ऐं काफ पेश को काफ कलम खे लिखंदासीं हीअं एक काफ कलम मथे पेश काफ पेश को सबको 15 पे नून दबर पा पे पटको ऐं नून अथ यानी के गॾु लिखंदासीं ही पे पटको ए नून अथ ऐं मथे ज़बर ही पे नून दबर पा दाल दबर द दाल दर खे लिखंदासीं सिट ते हीअं ऐं मथे ज़बर ॾींदासीं दाल दबर द रे ज़बर ही रे रिछ मथे ज़बर रे ज़बर हे वानू पेशो हे हरणी ऐं उनखे वाव नून ऐं हे ते पेश ही तो हे वाव नून पेश हो 15 सा बू ब आवाज़न सा स्वाद लिफ सा बेवाव पेश बू स्वाद लिफ सा कीअं लिखबो सिट ते यही करे हिन के पेन के खणी वञी ऐं सिट ते अॻिते खणी वञण खां पोइ उनखे अलिफ ॾींदासीं हिते स्वाद लिफ सा बेवाव पेश बू बेबदक खे वाव ऐं पेश ॾींदासीं ही बेबदक ऐं वाव ऐं पेश हिते बेवाव पेश बू साबू जी अदा जीमी ज़ेर जी हमज़ो पेशो जीम जुती खे ही सिट ते लिखंदासीं ऐं उन सां गॾु ये ॾींदासीं ऐं ज़ेर ॾींदासीं हिते जीमी ज़ेर जी हमज़ो पेशो हमज़ो पेश ओ जियो अदा अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा अलिफ खे सिट ते ही लिखंदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं हिते अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा दाल दर खे ही लिखण खां पोइ उनखे अलिफ ॾींदासीं हिते दाल अलिफ दा अदा अदा अचो अलिफ ज़बर अ ही अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा ही दाल ही अलिफ दाल अलिफ दा अदा अचो अलिफ ज़बर अ चे पेश चो चे खे ही लिखंदासीं सिट ते विच ते जॾहिं चे ॿिए कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में अचे थो त हीअं लिखबो ऐं मथे उन ते पेश ॾींदासीं चे पेश चो अचो हथो ॾे हथो ॿ आवाज़ हे ज़बर ह थे पेश थो कीअं लिखबो हे खे ही सिट ते ही लिखंदासीं ऐं उनखे थोरो अॻिते छिकण खां पोइ उन सां गॾु थे ॾींदासीं थे थे थंबो ऐं हे ते ज़बर ॾियो थे के पेश ॾियो थे पेश थो हथो ॾालीअ ॾे ही ॾाल ॾेडर ऐं उन सां गॾु ये ॾींदासीं हिते ॾालीअ ॾे हथो ॾे घरे हलो घरे घे ज़बर घ रे ज़ेरे घे ज़बर घ कीअं लिखंदासीं ये घे घोड़ो ऐं मथे ज़बर हिते घे ज़बर घ रे ज़ेर रे रिछ ऐं ज़ेर रे ज़ेर रे घे ज़बर घ रे ज़ेर घरे हलो हे ज़बर ह लाम पेश लो हे खे हे लिखंदासीं हे मथे ज़बर ॾींदासीं हे ज़बर लाम पेश लो लाम लकुण खे गॾु लिखंदासीं ऐं मथे पेश ॾींदासीं लाम पेश लो हे ज़बर ह लाम पेश लो हलो मानी खाओ मा नी मीम अलिफ मा नून ये ज़र नी मीम अलिफ मा कीअं लिखंदासीं ही मीम ऐं उनखे अलिफ मीम अलिफ मा नून ये ज़र नी ही नून ऐं उनखे ये ऐं ज़ेर हिते नून ये ज़र नी मानी खाओ खे अलिफ खा खे जॾहिं अलिफ सां गॾु लिखंदासीं तॾहिं ही लिखबो हिन खे अलिफ खा हमज़ो पेश ओ खाओ अदा हाओ अ दा अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा ही अलिफ ज़बर अ दाल अलिफ दा ही दाल ही अलिफ दाल अलिफ दा अदा हाओ हे अलिफ हा हमज़ो आओ हे खे अलिफ ॾींदासीं हे अलिफ हा हमज़ो आओ हमज़ो खे हे लिखण खां पोइ उनखे वाव ॾींदासीं हिते हमज़ो आओ हमज़ो खे ही वाव न ॾिबो आहे जॾहिं हमज़ो के ॿिए अखर सां गॾु असां लिखंदा आहियूं त मुंझी पवंदा आहियूं त हमज़ो खे वाव कीअं ॾिबो आहे हमज़ो खे अलिफ कीअं ॾिबो आहे हमज़ो खे ये कीअं ॾिबो आहे उहो कीअं लिखंदासीं हमज़ो खे वाव ॾींदासीं त हमज़ो वाव उहो कीअं लिखंदासीं हमज़ो खे ही बेबदक वांगुरु
लिखण खां पोइ उनखे वाव ॾींदासीं। हमज़ो हिन मथे ई लिखबो। ही थियो हमज़ो आहे ओ। हमज़ो अलिफ कीअं लिखंदासीं? बेबदक वांगुरु लिखण खां पोइ ऐं उनखे अलिफ ॾींदासीं ऐं हिते लिखंदासीं हमज़ो। ही थियो हमज़ो अलिफ आहे। प्यारा शागिर्दो, ही मुंहिंजी सबक 15 वारी लिखण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे एनथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारजो। महिरबानी।